लाइव वगैरह राजन साईं पीर अली शेर जी सरहदी हाउस ते सियासी बैठक उन जे सिलसिले में हाजी शहजाद मेमन साणस गड कुछ देर में मीडिया से ॻाल्हाए रहा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब का पहिरीं त तमाम असांजा जेके सहाफ़ी भाउर उनखे महिरबानी थो मञा जिन वीचारनि कॾहिं बि बग़ैर लालच मूंखे जॾहिं बि सॾु कयो आहे त मुंहिंजे सॾ खे लबैक चयो अथनि या कॾहिं बि वक़्त जी हालतुनि जे मुताबिक़ कॾहिं बि रियासत जे साम्हूं बि कॾहिं एहतिजाज में बीठो हूंदो आहियां त तॾहिं बि तव्हां बग़ैर कंहिं फ़र्क़ जे मुंहिंजे आवाज़ खे जेको आहे सो पंहिंजो आवाज़ु सम्झी आवाम जो आवाज़ु सम्झी सदाईं जेको आहे अहिला ऐवाननि ताईं पहुचायो आहे ऐं मदद कई आहे। न सिर्फ़ु मुंहिंजी पर तव्हां हर मज़लूम ऐं पीड़ियल माण्हू जेको आहे उनजो आवाज़ु जेको आहे तव्हां सभिनी सहाफ़ी भाउरनि पहुचाइण में असांजी न सिर्फ़ु असांजी पर सॼे शहर जे जेको बि हिन इलाइक़े जो माण्हू आहे उनजी मदद कई आहे। ऐं तव्हां सभिनी जो रायतो आहियां उन खां पोइ जेके बि असांजा दोस्त आया आहिनि जेके 4 दोस्त मटियारी जा आहिनि असांजा मोहबत करण वारा उन्हनि खे जिन खे मूं ख़ासि माण्हुनि खे चयो उहे बि आया आहिनि। त अॼु जेको ही प्रोग्राम करण जो मक़सदु अहिड़ो वॾो खणी सोशल मीडिया ते माण्हुनि उछलियो त अलाए छा थो थिए बम किरंदा क्लैशनूं हलंदियूं वठा थींदी। दर हक़ीक़त ॻाल्हि इहा आहे त आउं पीपल्स पार्टी सां वाबस्ता आहियां। उन में क़िबला साईं मखतूम जमील ज़मा ऐं क़िबला साईं मखतूम फ़खुर ज़मा ॿिन्ही जी असां वर्क कई ऐं अल्हम्दुलिल्लाह पोइ कतिरो तालाब फुड़ो तलाउ थियो ऐं सभिनी दोस्तनि जिन दोस्तनि बि महिरबानियूं कयूं असांखां पंहिंजे हाल सारो जेको थियो तव्हां सभिनी जे साम्हूं आहे त ख़ामोश बीठल पाणीअ जंहिं बि वर्क कई पे उहो जहिड़ो करे कारो पे नज़र आयो। हिते एॾो हिकिड़ो शोशो छॾियो वियो त पीपी खे जेको वोट ॾींदो सो माना वाजिबुल क़त्ल आहे सो उन सां नफ़रत आहे उन सां भते हर ॻाल्हि ख़तमु आहे। उहो माना जहिड़ो दुश्मन जी नज़र में जीअं हुजे तीअं दुश्मन बि नज़र आयो। पर उन टाइम ते असां पंहिंजे साथियुनि खे छॾियोसीं असां पंहिंजनि दोस्तनि खे छॾियोसीं असां पंहिंजनि महिरबाननि खे छॾियोसीं पंहिंजे शहरवासियुनि खे छॾियोसीं। असां पाकिस्तान पीपल्स पार्टी मखतूम साहिबनि जे जेको आवाज़ हो उन सां आवाज़ु ॾिनोसीं। अल्हम्दुलिल्लाह इलेक्शन में सभिनी ॾिठो मटियारी में जेको वोट कास्ट हमेशह पीपी जे ख़िलाफ़ु 2 इलेक्शन अॻे थियो हो ऐं हींअर ॾिसो फ़र्क़ु आयो काफ़ी ऐं पीपल्स पार्टी फतह कई 2 सीटुनि ते फतह कई। बेसिकली तव्हां सभिनी भाउरनि खे ख़बर आहे त आउं हिकु समाजी वर्कर आहियां। उन में काफ़ी तंज़ीमुनि जा दोस्त असां सां गॾु रहिया आहिनि। असांजी आवाज़ या किताब जी तंज़ीम हुई पाकिस्तान पीपल्स पार्टी में शमूलियत खां पोइ असां इन सभु शइ जेका वर्किंग हुई जेका पंहिंजी समाजी सोशल वर्क हुई जेका सॼी असां बंदि करे छॾी। उन में असांजो दोस्त असांजो साईं फ़कीर लाइक़ फ़कीर असांजा प्यारो गॾु हो अदा वाहिद जान मरी हो साईं उस्ताद लकियारी सईदाबाद खां हो जुमन साहूवाल साहिबु 4 माना 3 तहलकनि मां असांजी बाक़ाइदे बॉडी अनाउंस थियल आहे ऐं इंशाल्लाह जेका तंज़ीम नो थींदी त असां इरादो इहो कंदासीं इंशाल्लाह साईं जमील साईं उनजो हलफ़ खणाईंदा इंशाल्लाह। सो 9 महीना जहिड़ा कर लॻभॻि थी विया आहिनि या बाक़ाइदे थी विया आहिनि। 9 महीननि में असां पाकिस्तान पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म तां ॿिन्ही मोहतरमनि साईं जे पेशे अहकामनि में रहियासीं। असां आधी राति जो साईं हाजी शहजाद मेमन साहब खे सॾु कयो हूंदोसीं। हाजी साहब सां असांजे भले ज़ाती तालुकात हुजे पर पार्टी डिसिप्लिन हिकिड़ो अलॻि शइ हूंदी आहे। असांजे पाड़े जो ट्रांसफार्मर ख़राबु थियो हूंदो 24 कलाकनि जे अंदरि जेको असांखे वापडा वारनि चयो हूंदो त 4 ॾींहं लॻंदा 5 ॾींहं लॻंदा पर 24 कलाकनि जे अंदरि हाजी साहब पाण वीचारे कोशिशि करे उहो असांखे महिरबानी कई। प्योर ब्लॉक जेके आया रोड आया उन्हनि रोडनि जी हाजी साहब वटि जे ई क़िबला साईं मखदूम साहिबनि जी उन्हनि खे इहो ज़िम्मेवारी ॾिनी। सभ खां पहिरीं हिननि महिरबानी मूं ते कई मूंखे चयो त पाड़े जो जेको बि हुजे को रस्तो त उहो तव्हां कराए छॾियो ऐं अल्हम्दुलिल्लाह उहो असांखे जेको बि जेतिरो बि असांखां पुॼी सघियो असां हाजी साहब खे उहा माप करे ॾिनियूंसीं ऐं हाजी साहब उहो रोड बोड ठाहे ॾिना जेका अवाम जी सहूलियत बणियल आहे। उन खां अलावा असांजे पाड़े में
मूसा पाड़ो आहे जेको वार्ड 2 बि उन में हो। वार्ड 2 वो वाहिद वार्ड आहे जेको हुते ये पीपल्स पार्टी एंटी पाड़ो सॾिबो आहे। सदाई सॾिबो आहे त बाबा ही घर आहे मुखालफ़नि जो। उन पाड़े में पीपल्स पार्टी तारीख़ में पहिरियों दफ़ो रोड ते जलसो नौजवाननि कयो। तारीख़ में पहिरियों दफ़ो एतिरो वॾो पंहिंजनि औरतुनि खे, न्याणियुनि खे, माउरुनि भेनरुनि खे ते नौजवाननि कढियो ऐं उन्हनि कढी अची मटियारी में टॉप ते मूसा मोहल्ला जी इन न्याणियुनि वोट ॾेई पीपल्स पार्टी खे सुभारो कयो पंहिंजे वार्ड मां। उन्हनि वीचारनि जो 10 ॾींहं ट्रांसफार्मर सड़ियो पियो ऐं 10 ॾींहं हाजी शहज़ाद हिते हो बि कोन। जीअं हाजी साहब खे 5 ॾींहं 6 ॾींहं ख़बर पई आहे, हाजी शहज़ाद पाड़े वारनि सां राब्तो कयो आहे। पाड़े वारा हाजी साहब वटि पहुता आहिनि। हालांकि शहर आहे, ही पाड़ो आहे, ही शहर जा पीपल्स पार्टी जा करता धरता सभु साईं असांजा वेठा आहिनि, असांजे सूबाई साईं बि वेठा आहिनि। पर सलाम आहे, असीं चऊं था ऐं थैंक्स बि करियां थो ऐं शुक्रिया अदा बि करियां थो हाजी साहब जी, असांजे पाड़े जे माण्हुनि खे लबैक चयो। ऐं कहिड़े नमूने सां, अहिड़े नमूने सां साईं अमीर साईं बि राति जो 2 बजे ताईं बि राब्ते में रहिया क़ौम जे लाइ। असांजी पीपल्स पार्टी जेका वर्क चाहे थी, असुल में फ़र्क़ु जेको पवंदो आहे, जेका दरार पवंदी आहे, सा पवंदी आहे टीम सां। कम करण वारी टीम जेकॾहिं सुठी आहे त इंसान खे जेको कम करण वारो माण्हू हूंदो आहे न, ख़िदमत करण वारो जेको रखंदो आहे, जज़्बो रखंदो आहे। ख़ासि तौर ते आउं पंहिंजी ज़ात लाइ चवंदो त मुंहिंजी दिलि जो जंहिं पंहिंजे 40 साल 45 साल उमिरि जा या 35-40 साल उमिरि जा जेका ख़िदमत ख़ल्क़ में मूं गुज़ारिया हुजनि, बग़ैर कंहिं लिफ़ाफ़े जे, बग़ैर कंहिं भत्ते जे, बग़ैर कंहिं मंथली जे, मूं जहिड़ो माण्हू जेकॾहिं आउं पार्टी में वञा थो ऐं हिते बबांगे दहल वियो था, असीं तक़रीरूं करियो था, चऊं था हाणे असांजी नौजवान क़यादतूं आयूं आहिनि ऐं असांजे माण्हुनि जो हाणे सॾ में सॾ थींदो, माण्हुनि जा जेको ख़िदमत थींदी त धर्म ते थींदी ऐं उहा जेकॾहिं 9 महीननि में न थिए त मायूसी ज़रूरु थियो थी वञे असां जहिड़नि कम वारनि माण्हुनि खे। बाक़ी इस्तक़बालन करण लाइ हज़ारे माण्हू उहे ई आहिनि जिन जा हज़ारे वोट था मिलनि, तिन खे ज़रूरत कोन्हे असां जहिड़नि माण्हुनि जी। इहा ई ॻाल्हि सोचींदे मूं सोचियो साईं ग़ुलामुल्लाह मेमण साहब वेठो असांजो कॉलोनी जानी कीअं असांजा दोस्त थिया कि तव्हां सभिनी शहर वासियुनि खे ख़बर आहे त कॉलोनी आहे मेमण साहिबान केॾा माण्हू आहे, कहिड़े नमूने सां तव्हां पीपल्स पार्टी जे प्लेटफॉर्म ते वापसि असां था जेके काफ़ी 2 ॾहाकनि खां जेके पीपल्स पार्टी खे छॾियो वेठा हुआ, हिन इलेक्शन में पंहिंजा आया ऐं उन वार्ड जो वोट ॾिसो त साबिक़ा 2018 में केतिरो पियो पीपी खे, हींअर केतिरो पियो, इहो तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त कॉलोनी जे मेमण साहिबान असांजी केतिरी पीपल्स पार्टी मदद कई आहे। गाॾी जो मसइलो थियो आहे, गाॾी जो हिकिड़ो मसइलो थियो आहे। गाॾी जे मसइले लाइ राति जो हाजी साहब सां ॻाल्हायोसीं। हाजी साहब कराची हुआ, साईं मुमताज़ शाह सां ॻाल्हायो वियो, साईं कोऑर्डिनेटर आहे, साईं मखतूम क़िबला साईं, साईं जमील साईं जिन जो डिस्ट्रिक्ट काउंसिल में इजलास हलंदे इजलास छॾे पाण निकिता आहिनि। खेबराणी थाणे ते पहुता आहिनि, DSP खेबराणी खे गॾु खयो अथनि, उडेरेलाल थाणे ते पहुता आहिनि, 2 धुरनि खे घुरायो अथनि ऐं चयो अथनि त 1 कलाक जो अल्टीमेटम था ॾियूं साईं ग़ुलामुल्लाह जी असांजे वोटरनि जी, असांजे वर्करनि जी इहा गाॾी आहे जेका 3 ॾींहंनि खां तव्हां वटि बंदि पई आहे ऐं 1 कलाक अंदरि साईं ग़ुलामुल्लाह खे उहा गाॾी वापसि मिली आहे। असांखे अहिड़ी टीम थी खपे। असीं कम वारा माण्हू आहियूं, असीं हाणे दुहिल वॼे ऐं दोसूं नचण वारा माण्हू न आहियूं जो असीं हर भेरे दुहिलनि ते वेही नचंदा वठंदासूं ऐं पार्टी छॾींदासूं बि कोन। असीं पीपल्स पार्टी में असीं आया आहियूं त असां इन ई मक़सद सां आया आहियूं त असीं आवाम जी ख़िदमत करियूं, उहे धराड़ूं असीं ख़तमु करियूं जेके माण्हुनि जी दिलनि में जेके विधियूं वियूं आहिनि हिते जे माण्हुनि त PP वारा कम नथा कनि। जॾहिं हिते वारा कम वारा माण्हू असां सां गॾु आहिनि, असीं हुननि ते एतमाद रखूं था त असांखे को परवाह कोन्हे। असीं चऊं था हाला हुजे, नवाब शाह हुजे, कराची हुजे, लाड़काणो हुजे, उहे पोइ आहिनि, पर जेकॾहिं हिते कम वारा माण्हू वेठा असांखे केॾा वञण जी ज़रूरत कोन्हे। हाजी शहज़ाद मुमताज़ शाह वेठो आहे या क़िबला साईं अमीर शाह वेठा आहिनि, अहिड़ा कई दोस्त वेठा आहिनि जेके असांजे महिरबानी थी सघंदा त कमु करे सघनि था असांजो ऐं अलाह जी महिरबानी सां कम जूं भलायूं हलनि पियूं। सो उन लिहाज़ खां सभ खां पहिरीं त हिन प्रोग्राम जे थ्रू ऐं साईं हाजी शहज़ाद सैयद मुमताज़ अली शाह ऐं क़िबला साईं जमील साईं
इन सभिनी जी शुक्रिया अदाई थो करियां त साईं जमील साईं जेकॾहिं अहिड़ा कम वारा माण्हू अॻियां न आणिया जीअं ॿियनि हाउसनि ते थींदो आहे त पोइ असां अॼु हाजी शहज़ाद बि थी सघे थो असां सां गॾु न वेठल हुजे हा छाकाणि असीं सिधा खरा माण्हू आहियूं बाबा कम वारो माण्हू आहे उनखे अहसासु असांखे हुअणु घुरिजे शहर वासियुनि खे ऐं रत ॻाल्हाईंदो आहे चवंदा कुल शइ यर्जो इला असली हर का जेका जिन्स पंहिंजे जिन्स ॾांहुं पंहिंजे नसुल ॾांहुं छिक कंदी आहे ही सेठ हाजी अब्दुल रज़ाक मेमण जो पुटु आहे जेको कंहिंखां लिकल कोन्हे हाजी अब्दुल रज़ाक उहो हो जो आउं कराची हुयुसि राति जो 2 बजे सियारे जी राति जे 1:30 थिया हुआ मूंखे कंहिं दोस्तनि फोन कयो कशमोर जा पीर साहिब आहे मूंखे चयो त साईं गाॾी ख़राब थी आहे दीनार शाह घटि गाॾी ख़राब थी फैमिली सां गॾु हुजनि ऐं हालतूं उन टाइम ते तमामु ख़राब हुयूं मूंखे चयो साईं को माण्हू हुजे मूं चयो हाणे माण्हू त आउं त कराची वेठो आहियां न त आउं पाण अचां ऐं मूंखे उन टाइम ते मूंखे हेतिरा माण्हू टैक्सियूं गाॾियूं दोस्त छॾींदे मूं चयो त हिकिड़ो हाजी अब्दुल रज़ाक में मना उनखे फोन करे थो ॾिसां थी सघे थो त मूं उनखे मिस कॉल ॾेई वरी मुंहिंजो यार सुतो न पियो वरी बंदि करे छॾियुमि अञा बंदि कयमि त उते उते हाजी साहिब जे वरी मूंखे बेकरिंग आई आहे मूंखे चई ख़ैर त आहे हिन महिल पिया पीर साहिब फोन करियो मैं साईं ही मसइलो हो हिन चई त बसि फोन बंदि कर आहिनि किथे मुंहिंजो दीनार बाउदरो हिते किथे आहिनि उन महिल हाजी साहिब पंहिंजी गाॾी में पंहिंजा गनमैन खणी निकितो आहे हिकिड़ी ॿी गाॾी खणी निकितो आहे 2 गाॾियुनि सां उते पहुतो आहे उन्हनि फैमिलियुनि खे खणी अची उते पंहिंजी CNG ते आयो आहे फैमिलीज़ खे उते पर्देदार फैमिलीज़ हुयूं उन्हनि खे अंदरि जॻह ॾिनी वई आहे उहा गाॾी ठाराए उन्हनि खे मानियूं टिकियूं खाराए एतिराम सां उन्हनि खे अहिड़े नमूने सां रवानो कयो जीअं संदन फैमिली हुजनि उन माण्हू जो पुटु हिन मां असांखे उम्मीद कम जी ज़रूरु आहे राति जो 2 बजे जेको माण्हू अची चोरनि सां गॾु बीहे लोफरनि सां वेड़ लाइ तयारु थियो वञे माण्हू को बि हुजे मेमण त पंहिंजी जाइ ते मेमणनि जो त रुॻो सरदार कोन हो न ऐं त चवां थो हिते मलाहनि जो सॾु कई आहे ख़ासि ॻाल्हियुनि जो सॾु कयो आहे सॾ ते सॾु ॾिनो अथनि छो कोन हर कम्यूनिटी खे सॾु ॾिनो अथनि मूंखे रुॻो मटियारी वारनि ते इहो बि ॾुख थींदो त अॼु ताईं हाजी अब्दुल रज़ाक मेमण लाइ पाण तरफ़ां छा कयो आहे अॼु ताईं असां हाजी अब्दुल रज़ाक जे लाइ को न सेमिनार करे सघिया आहियूं न को हुनजी यादि में को ॾियारो करे सघिया आहियूं यार अॼु जेकॾहिं मटियारी जो माण्हू इहो सोशल मीडिया ते वियो जेको लिखे थो न इहो बि हाजी अब्दुल रज़ाक जो थोराइण जे ज़बान ॾिनी असां मटियारी वारनि खे पर असां इहे सभु शयूं जेके आहिनि विसारे छॾियूं असां आहियूं फ़ाइदे जे पोयां हूंदा आहियूं हिकिड़ो वियो त मुंहुं छुटो वरी ॿिए जे पोयां लॻासूं सो चवण जो मक़सदु इहो अॼोके हिन प्रोग्राम जो मक़सदु इहो त चइनि दोस्तनि जो असांजो थी वञे पीपल्स पार्टी जी हींअर वार्ड 7 जी इलेक्शन पई हले असांखे कंहिं बि चयो कोन्हे न को असीं उन में असीं दख़ल अंदाज़ी करियूं केरु खटे केरु हाराए पीपल्स पार्टी जा आहियूं असीं दुआ गो ज़रूरु पाकिस्तान पीपल्स पार्टी लाइ हूंदासूं त पाकिस्तान पीपल्स पार्टी खटे अचे बाक़ी इलेक्शन आहे हिकिड़ो खटींदो हाराईंदो सभु असांजे शहर जा आहिनि मोहतरम आहिनि ज़ाती दुश्मनियूं कंहिंसां बि कोन्हनि हिकिड़ो खटींदो हिकिड़ो हाराईंदो अॼु आऊं हाजी साहिब वटि वेही हाजी साहिब खे विहारे ही पंहिंजो तॾो हाजी साहिब जो अॼड़ो आहे हाजी साहिब तॾे ते वेठो आहे ऐं ऐलान थो करे त अॼु खां पोइ मुंहिंजो उथणु विहणु सियासी समाजी जेको बि कमु हूंदो सो इंशाअल्लाह ताला क़िबला साईं जमील साईं जी कश्ती में हूंदो ऐं अॼु खां पोइ ऐलान थो करियां त साईं क़िबला साईं जमील साईं सां करे आम हूंदो बबां खे दहल हूंदासूं ऐं इंशाअल्लाह ताला अनकरीब हाजी साहिब जी महिरबानी सां मटियारी बस स्टॉप ते असीं क़िबला साईं जमील साईं जे MNA जी इंशाअल्लाह ताला राब्ता ऑफिस जो इफ्तिताह कंदासूं ऐं बाक़ाइदे मटियारी अवाम खे इंशाअल्लाह रिलीफ ॾियारे ॾेखारींदासूं ऐं अहिड़े नमूने सां रिलीफ मिलंदो जो तव्हांजो को बि माण्हू अची साबित करे असांखे कोन सॾु कंदो असांखे ॿाह मजले चवंदो हीउ कमु कर त असीं उथूं हितां वेंदा ऐं इंशाअल्लाह असीं करे ॾेखारींदासीं ऐं इहो हाजी साहिब जी महिरबानी सां थींदो ऐं हाजी साहिब जे ताउन सां थींदो ऐं अलाह कंदो उन्हनि जे दस्ते शफ़क़त सां थींदो ऐं क़िबला साईं जमील साईं उन ऑफिसुनि जा इंशाअल्लाह ताला हिकु भेरो वरी असीं साईं जिन खे तकलीफ़ ॾींदासूं ऐं इफ़्तिताह कराईंदासूं ऐं अॼु ऐलान था करियूं त असांजो सियासी तौर ते पीपल्स पार्टी सां आहियूं क़िबला साईं फ़खुर साईं जेके आहिनि से असां तमामु घणो दिली मुहबत था रखनि इज़त था ॾियनि असांखे मूंसां ज़ाती तौर ते हुनजी मुहबत आहे पर ॻाल्हि इहा आहे त मूं तव्हांखे पहिरीं ॿुधो कोन्हे आउं हिकिड़ो वर्कर क़िस्म जो माण्हू आहियां ऐं जेकॾहिं कंहिं वटि आयो आहियां त आउं कमु ॾिसी आयो आहियां त वर्कर आहिनि मूंखे कमु खपे असीं ख़िदमत करण लाइ आया आहियूं ऐं जेका मूंखे ख़ुशबू हितां आई आहे इंशाअल्लाह ताला इन 9 महीननि में मूं तकियो तोरियो सभु कुझु कयो आहे सिवाय फातिहा सिवाय इस्तक़बाल सिवाय रेलियुनि जे कुझु बि कोन थियो आहे हिन दर ते सभु कुझु असांखे थियो आहे सभु कुझु मिलियो आहे असांखे
ऐं कमु करे ॾेखारनि पिया। राति जो आउं हींअर बाजी शहज़ादी साम्हूं वेठो आहे, 5 वक़्त गॾु थी विया आहिनि ऐं दरगाह मुर्शिदनि जे पिण में आउं वेठो ॻाल्हि करियां त हींअर बि मूं काफ़ी मरतबा हाजी साहिब खे मूं मिस कॉल ॾिनी हूंदी त बेकरिंग थींदी आहे, साईं को मसइलो हुजे त मूंखे ॿुधायो। असांखे अहिड़ा माण्हू खपनि, असांखे कमु करिणो आहे, किथे ख़िदमत करणी आहे ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी जी ख़िदमत करणी आहे। क़िबला साईं जमील ज़मा जी सरपरस्ती में करणी आहे ऐं इंशाअल्लाह ताला हुन जो जेकॾहिं सायो हूंदो त असीं इंशाअल्लाह ताला मटियारी जो जेको मोरल जेको किरियो आहे पीपल्स पार्टी जो वापसि असीं आणियाए मटियारी जो अवाम खे वरी पीपल्स पार्टी जो वापसि उहो साॻियो जोश जज़्बो ॾियाराईंदासूं इंशाअल्लाह ताला तव्हां भाउरनि जी तरफ़ सां। त उन जे लिहाज़ खां मूं तव्हां सभिनी भाउरनि खे अर्ज़ु कयो त इहो असांजो जेको पैगाम आहे हाजी साहिब ताईं इहो पहुचे ऐं हाजी साहिब ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाइनि त सुठो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभा खां पहिरीं आउं साईं पीर अली शेर जो शुक्रगुज़ार आहियां जंहिं हिते असांखे मदऊ कयो। हुन खां पोइ तव्हां साफ़ियुनि जा शुक्रगुज़ार आहियूं, थोरे सॾ में साईं जो सॾ में सॾु ॾिनो। साईं पीर अली शेर खे ऐं साईं क़िबला मखतूम जमील ज़मा जे टीम में शामिल थियण ते मुबारकबाद पेश करियां थो ऐं आजियां करियां थो ऐं साईं खे इहो वचन ॾियारियूं था त इंशाअल्लाह असीं तव्हांखे जीअं पहिरीं सॾ में सॾु ॾिनो अथऊं ऐं हिन खां पोइ बि तव्हांखे सॾ में सॾु ॾींदासीं। पाड़े वारनि जो कमु हुजे, कंहिंजो बि कमु हुजे, कहिड़ी बिरादरीअ जो बि कमु हुजे, असांजे हाल सारू असीं तव्हां सां पंहिंजे सार पोके 4 कम थींदा की कोन थींदा, असीं पंहिंजी तरफ़ां पूरी तव्हांजी मदद बि कंदासीं। जिते तव्हीं चवंदो एहतजाज में किथे हलणो आहे, ऑफिस में या किथे पुलिस में हलणो आहे, कंहिं बि इदारे में हलणो आहे, असीं तव्हां सां ॿधल आहियूं। कंहिं बि बिरादरीअ जो, कंहिंजो पाड़े वारे जो को बि कमु हूंदो हुअं ई ॾियो वियो। मूसा मेले वारनि जो अॻे बि ट्रांसफार्मर जो मसइलो भाऊ इमरान ॿुधाईंदो आहे, केर बि असांखे चवंदो आहे त बाबा हीउ कमु आहे, असीं इहो न ॾिसंदा आहियूं त बाबा हिन असांखे वोट ॾिना या हिन कंहिंखे वोट ॾिना। असीं चाहींदा आहियूं त तव्हां सां गॾु आहियूं। साईं जमील साईं जे तरफ़ां जेको बि कमुकार मिलियो वंडे विराए तव्हांखे ॾींदासीं, हिन खां पोइ बि तव्हां सां असीं गॾु आहियूं। महिरबानी। सर तव्हां साईं अली शेर सां सवाल कंदो साईं बस ॾिसो सर ईअं जी हथनि जे हेठि सर साईं झलेटो ईअं झलेटो साईं ईअं झलेटो साईं। सर तव्हां ॻाल्हि कई त तव्हां मखदूम फ़ख्र ज़मा जी टीम मां जेको आहे मुतमइन न हो या तव्हां जूं शिकायतूं उन्हनि मां आहिनि, छा उहे शिकायतूं मखदूम फ़ख्र ज़मा साईं ताईं तव्हां पहुचायूं या बसि उहे शिकायतूं उते जो उते ई रहिजी वयूं? साईं असां शिकायत कई कोन्हे, असांजी दिलि मुतमइन न हुई, असीं पाण हलिया आयासीं बसि। हाणे जेको सम्झो था त हर शइ जी तव्हां साईं फ़ख्र साईं असांजे लाइ मोहतरम आहिनि, क़ाबिल एतिराम आहिनि, उन्हनि असांखे सदाईं पंहिंजो वॾो भाउ सम्झो आहे। कॾहिं बि मूंखे नंढे भाउ जो बि न ॾिनो अथनि, वॾो भाउ करे साईं महिरबानी रहिया आहिनि असां ते ऐं हुननि जे लाइ असांखे एतिराम आहे ऐं रहंदो इंशाअल्लाह ताला। ऐं ईंदड़ इलेक्शन में बि जेकॾहिं साईं फ़ख्र ज़मा उम्मीदवार हूंदा असीं साईं फ़ख्र ज़मा सां ई गॾु हूंदासीं, साईं जमील साईं सां बि गॾु हूंदासीं, साईं फ़ख्र साईं सां बि गॾु हूंदासीं। सर जीअं अॼु तव्हां सां इहो थियो आहे, सुभाणे ॿिए कंहिंसां न थिए न मूंसां थियो कुझु कोन्हे। न पर ॾिसो तव्हां चओ तव्हां सां थियो आहे, मूंसां कुझु थियो कोन्हे। ऐं पंहिंजे मूं चयो ऐं पंहिंजे ज़ाती राय सां पंहिंजे दिलि मुतमइन मुंहिंजी हिन आहे, हितां असीं कुझु न कुझु जिन माण्हू सां ॻाल्हाए सघूं था उन वटि पावर न हूंदे बि पावर आहिनि, हू कम में सॾ ॾियण वारा आहिनि ऐं किथे पावर हूंदे बि पावर कोन्हनि, छाकाणि असांखे ॻोल्हणो पवंदो। साईं अञा ताईं डिलीवर कोन थियो आहे कुझु बसि। परचाइण वारे जी त ॻाल्हि आहे कोन, को नाराज़ आहियूं। ॾिसो न पार्टी आहे हिकिड़ी ॿेड़ी में आहियूं सभु, साईं वारनि लाइ मूं तव्हां छा चयो, साईं फ़ख्र साईं जी ज़ात लाइ मुंहिंजी दिलि में उहो ई एतिराम जेको कल्ह बि हो अॼु बि सुभाणे बि क़ाइमु रहंदो। ऐं उन्हनि सां अॼु बि गॾु आहियां, सुभाणे विया असांजी पार्टी आहे, पीपल्स पार्टी आहे सॼी। ऐं असल में ॻाल्हि इहा आहे त परचाइण केर बि कोन आयो,
न को कावड़ेलो ते परचाइण अचनि, इहा त ॻाल्हि ई जेको कावड़ेलो हुजे त हुनखे परचाइण अचनि न। बाक़ी हूअं गॾिजूं पिया, मुहबतूं आहिनि सभु, असांजे सॼे राज्य जा आहियूं माण्हू, सभु हिक ॿिए खे मिलूं पिया, जे गॾु चांहि पीती थिए दादा ॾिसो मिनतूं पियूं थियनि, ईअं का बि ॻाल्हि कोन्हे। असांजी पार्टी जो आहे बसि असांखे कमु करण जो जेको आहे असांजो जेको तरीक़ेकार आहे, ॾिसूं था त हेॾां फ़क़ीरी लॾो आहे, कंहिंखे बि कम में हुजत में बसि चई सघूं था, होॾां जेका आहे त होॾां असांजी हुजत नथी हली सघे, बसि इहा ॻाल्हि आहे। मुंहिंजे साम्हूं कोन थी आहे, मुंहिंजी नज़र में मूं वटि कोन थी आहे, मुंहिंजे थ्रू कोन थी आहे, न को आउं चई सघां थो। असुल मसलो उहो न आहे, हिन ते रखो। असुल में ॻाल्हि इहा न आहे, असुल में ॻाल्हि इहा आहे त साईं जी टीम बि सुठी आहे, सुठा दोस्त आहिनि असांजा, उहे बि ईअं कोन्हे त को असां चऊं था त बेकार माण्हू वञी अचनि, सुठा दोस्त आहिनि असांजा, महिरबान आहिनि असांजा, उहे सभु कुझु आहे। असुल में ॻाल्हि छा आहे त 9 महीननि में जेको मुंहिंजी पंहिंजी ज़ाती राय आहे त 9 महीननि में मूं तकियो तोरियो आहे ॿिन्ही हाउसनि खे, ॿई हिकिड़ो हाउस आहिनि, ॿई घर आहिनि, हिकिड़ो घर आहिनि, असांजे दिलि में एतिराम ॿिन्ही घरनि लाइ, पर मूं तकियो तोरियो आहे त बिल मुक़ाबिलो उन टीम जे कि भला साईं जमील साईं जी टीम में वधीक मज़बूती आहे, पुख़्तगी आहे ऐं कमु करण जी, कमु वठी ॾियण जी सलाहियत ज़रूरु आहे, सम्झे थो। तव्हां इन ॿ ॻाल्हियूं कंदा मूंखे उहो विसरी वेंदी, ॿुधो हाणे तव्हां ॿुधायो, तव्हां जेको पावर, मूं ॻाल्हि छा कई त किथे पावर हूंदे बि असांजो कमु कोन्हे, किथे पावर न हूंदे बि कमु आहे, हुते पावर कोन्हे। मुंहिंजी ॻाल्हि खे तव्हां ॿुधायो कोन्हे, तव्हां मूं जवाबु चाढ़िनो आहे साईं, मूं इहो चयो त हिकिड़े हंधि पावर एतिरा न हूंदे बि असां आधी राति बि उन्हनि खे कम जो चयो, कम असांजा थिया आहिनि, ॿिए पासे फुल फ्लेज पावर हूंदे बि असांखे ॻोल्हणो पियो आहे कंहिंखे, सम्झो। फ़ख़ुर साईं असांजो मोहतरम आहे, हुन हमेशह मिस कॉल ते बि रिप्लाई ॾिनो आहे। बसि हाणे आऊं ॾिसो न, आऊं कंहिं बेड़े गंद में वञणु कोन थो चाहियां, न को वरी का ॻाल्हि थो करणु चाहियां। मूं कश्ती हिन कश्ती में आयो आहियां, कम आहिनि असांजा MP साहिब न, होॾा बि हलियो वेंदुसि, ऐं एज़ ए सोशल वर्कर आहियां, ऐं आवाज़ हक़ीक़त जो चेयरमैन बि आहियां। जी साईं, ॿुधायो तव्हां। मायूस आहियां टीम मां, टीम जी वर्किंग मां, टीम ख़ुदि दोस्त माण्हू आहिनि, पर टीम जी वर्किंग मां टीम साईं। ग्रुप बंदी होॾां बि कोन्हे, ॾिसो न, अर्ज़ु ॿुधायां, ग्रुप बंदी होॾां कोन्हे, पर ॻाल्हि इहा आहे त कुदरती तौर ते हिकिड़ो स्टेमिना हूंदी आहे न, मूं तव्हां छा चयो त हेॾां रत जो असरु आहे, हेॾां कमु करण वारो माण्हू आहे, हिन जी निस्बत असरु आहे उन वालिद साहिब जो, जेको ख़िदमत करण वारो हो, त असां हेॾां ॾिठो थो त हेॾां असां पहिरीं त इहो सम्झोसीं त हाणे हाजी साहिबु वियो हलियो, थी सघे थो त हाणे पोयनि में को अहिड़ी का शइ न हुजे, पर जॾहिं हाजी शहज़ादो थियो, कम खे खयईं ऐं मथां खां बि हुनखे सियासी तौर ते साईं जिन जी सपोर्ट बि थी, त असां इहो सम्झोसीं त हेॾां कमु करण जी सलाहियत बि आहे, कमु बि करे ॾियण जी बि सलाहियत आहे। अच्छा सर, वार्ड नंबर 7 भाई साहब, भाई साहब
मुखा मां सवाल करें साईं का साईं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा असीं वर्कर आहियूं। पाकिस्तान पीपल्स पार्टी खटींदी असीं जश्न कंदासूं, ख़ुशियूं मल्हाईंदासूं। पर हाणे ॻाल्हि इहा आहे त असांजो वार्ड आहे हीअ हू बकोलो बसि सोच हुननि जे उम्मीदवारनि जी सोच जे मुताबिक़ या के दोस्तनि इहे के पोस्टूं छॾियूं त हुन में कमेंट्स बि कुझु दोस्तनि जा इहे आया त हिननि जो वोट आहे कोन हुते, पोइ जॾहिं हुननि खे ज़रूरत न आहे उहो असांखे चवण लाइ तयारु न आहिनि। असांजे अच सां थी सघे थो त कुझु थी पए, को दिलि में को कंहिंखे को दुख तकलीफ़ थी पए, तंहिं करे सुठो आहे त परे गुल सुरो आहे, परे वेठा आहियूं, पर दुआ गो हुननि जे हक़दार आहियूं। हुननि जा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वार्ड नंबर 7 में मूं वटि साईं पीर अमीर शाह आयो, पर मसइलो इहो आहे त असांजो तहलीक जेको आहे साईं जमील साईं सां आहे, उन्हनि सां उन्हनि राब्तो न कयो आहे। उन्हनि जो हिदायतुनि ते मूं पहिरीं बि फेसबुक ते लिखियो त असांखे जीअं साईं जे तरफ़ां हिदायत मिलंदी त असीं सपोर्ट कंदा आहियूं। पीपल्स पार्टी में त आहियूं, पर तव्हां ॾिसो त साईं जन जी चवण त न ख़बर, पर पुछो तव्हांखे ॿुधायां थो। साईं हिकिड़ी अखि करे वेठा आहिनि। साईं जन जो हेतिरा आहिनि गादी नशीन आहिनि। पीपल्स पार्टी आहे जेके आहिनि से पुराणा आहिनि माण्हू, उन्हनि जो फोटू बि साईं खे फोटूअ जी कान्हे परवाह, पर तई वञी ॾिसो साईं जन जेके पोस्टर छपाया आहिनि उन में साईं जमील साईं जो हिकिड़ो फोटू कोन्हे कंहिंजो। असीं कीअं वञी वर्क कंदासीं जॾहिं साईं जमील साईं जीअं चवंदो, जेका हुनजी हिदायत हूंदी उन हिदायत मुताबिक़। वार्ड नंबर 7 में कंहिंजी हिमायत पिया कयो सभु? ॿुधायुमि न, पुलिस पार्टी। अञा हिमायत कोन कई तूं। अच्छा, अञा कंहिंजी न आहे? अञा हिमायत कोन कई तूं। मूं वटि आया हुआ साईं पीर अमीर शाह जन आया हुआ, तव्हांखे ॿुधायां पियो। साईं जमील साईं जन सां ॻाल्हाइनि, उहे हुकुम कंदासीं। केक त वठो, केक त वठो।